कॾहिं कॾहिं असांखे का शइ को रस्तो या पेश आयल वाक़ियो ॾिसी ईअं लॻंदो आहे त ही त मां अॻु बि ॾिठो आहे या मूं सां हीअं अॻु बि थी चुको आहे, पर हक़ीक़त में इहो सभु कुझु पहिरियों भेरो थी रहियो हूंदो आहे। अहिड़े अमल या अहिड़े अहसास खे डेजा वू चयो वञे थो, जंहिंजो मतिलबु आहे अॻुवाट ॾिठल। डेजा वू जी इस्तलाह 1876 में हिकु फ्रांसीसी फ़लसफ़ी ऐं मुहक़िक़ एमिल बोराक इस्तेमालु कई हुई। असां मां अक्सर माण्हुनि खे इहो तजुर्बो ज़रूरु थियो हूंदो त जेको असां सां थी रहियो हूंदो आहे उहो अॻु बि थी चुको आहे ऐं सभु शइ ॾिठल वाइठल लॻंदी आहे। दानिशवरनि अफ़लातून जियां इन रुझान जी वज़ाहत करण जी कोशिश कई आहे। कुझु हिन खे माज़ीअ जी ज़िंदगी जे सबूत तौरु ॾिठो आहे। ताज़ो माहिर सिगमंड फ्राइड इन खे मौजूदा सूरतहाल खे बहितर बणाइण जी ख़्वाहिश सां गैर शऊरी फैंटेसी जी यादि जे तौर ते बयानु कयो आहे। कार्ल जंग जो ख़्यालु आहे त इन जो तालुक़ु इज्तिमाई शऊर सां आहे, जॾहिं त जदीद हॉलीवुड इन खे मैट्रिक्स में ख़राबी तौरु बयानु करे थी। वाशिंगटन DC जी जॉर्ज टाउन यूनिवर्सिटी में न्यूरोलॉजी जे प्रोफेसर जेम्स जे जोर्डानो चयो आहे त इन में का फितरत खां हटियल शइ न आहे ऐं देजावू जो तजुर्बो करणु मामूल जी ॻाल्हि आहे। हू चवे थो त देजावू लफ़्ज़ी तौर ते वाक़िअनि, सरगर्मियुनि, ख़्यालनि ऐं अहसासनि जे हिक ख़ासि सेट खे वरजाइण जो हिकु तजुर्बो आहे, जेतोणीकि हक़ीक़त में ईअं अॻु कॾहिं नाहे थियो हूंदो। 90% आबादी देजावू जो तजुर्बो कयो आहे, पर असांजी उमिरि सां गॾोगॾु इहो घटिजंदो रहंदो आहे। पर छा तव्हांखे ख़बर आहे त कॾहिं कॾहिं असांखे इहो भवाइतो अहसासु छो थींदो आहे? माहिर चवे थो त असांजो दिमाग़ बुनियादी तौर ते वक़्तु ऐं ख़लाई मशीन जियां कमु करे थो। इहो हर शइ खे असांजे हाल में वठे थो ऐं इन जो वास्तो असांजे माज़ीअ में मिलंदड़ जुलंदड़ या मुख़्तलिफ़ शइ सां करे थो। अहिड़ी रीति ई बुनियादी तौर ते मुस्तक़बिल जी मनसूबाबंदी करणु क़ाबिल थी वञे थो, पर इन ॻाल्हि जो इम्कान बि आहे त इहे सिग्नल्स पाण में मिली वञनि। जोर्डानो तजवीज़ करे थो त इन रुझान जो वास्तो दिमाग़ जे विच जे हिक हिसे सां थी सघे थो, जंहिंखे थेलाम्स चवनि था। वधीक तशरीह ऐं प्रोसेसिंग लाइ समूरी ॼाण जीअं ॿुधणु, ज़ाइको, छुहण वग़ैरह खे थेलाम्स ज़रिए दिमाग़ जे सभ खां ॿाहिरें तह ताईं वञणु घुर्जे। ऐं जेकॾहिं इन्हनि सिग्नल्स जी रफ़्तार थोरी मुख़्तलिफ़ आहे त हीअ असांखे ईअं महसूसु थींदो आहे जीअं असां हाल में तजुर्बो करे रहिया आहियूं या उहा असांजी यादि आहे। तंहिं करे असांजे दिमाग़ में जेको कुझु आहे उहो लफ़्ज़ी तौर ते माज़ी ऐं हाल में उलझियल आहे। ब्राउन यूनिवर्सिटी में तहक़ीक़ ऐं क्लिनिकल साइंसिस जे एसोसिएट प्रोफेसर रोड्रिक स्पियर्स इन ॻाल्हि सां इत्तिफ़ाक़ कयो त देजावू छो ऐं कीअं थिए थो। हू चवे थो त इन जी का जोगी वज़ाहत न आहे। मुहक़िक़नि लाइ कंहिं नतीजे ते पहुचणु ॾुखियो आहे, छो त देजावू खे लेबॉरेटरी जी तरतीब में ॿीहर पैदा करणु हिकु ॾुखियो वाक़ियो आहे। स्पियर्स मूजिबि इन जो मुतालियो करणु ॾुखियो आहे, छो त ही ओचितो थिए थो। असांखे ख़बर नाहे त लैब में देजावू कीअं थींदो। हिकु ॿियो माहिर डॉक्टर मिचोका सम्झे थो त देजावू मेमोरी जी ख़राबी जी हिकु शिकिल आहे, जेका उन वक़्तु थींदी आहे जॾहिं दिमाग़ में महफ़ूज़ यादुनि जे टकराइजण सां अहिड़े माहौल में मुंतक़िली थींदी आहे जेका अहिड़ी शइ लॻंदी आहे जेका असां अॻु बि करे चुका आहियूं। ॿियो ख़्यालु इहो बि आहे त दिमाग़ उन वक़्तु बहितर कमु कंदो आहे जॾहिं उन खे आराम ऐं तवानाई मिलंदी आहे। जॾहिं दिमाग़ थकिजी पवंदो आहे त इन जी सरगर्मियुनि जो अंदाज़ तब्दील थी वेंदो आहे। सवाल इहो पैदा थिए थो त छा इहो गैर सेहत बख़्श दिमाग़ जी अलामत आहे? इन जे जवाब में जोर्डानो चवे थो त ईअं बिल्कुलु न आहे। देजावू हर वक़्तु सेहतमंद माण्हुनि खे थींदो आहे ऐं इहो 15 खां 25 सालनि जी उमिरि में सभ खां वधीक अहम आहे। पर हिकु ॿियो माहिर इहा सलाह ॾिए थो त जंहिंखे देजावू घणो थिए थो उहो तिबी इमदाद वठे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk